गुज़ार मां ॻोठ हुयुसि, तुंहिंजी फोन आई, पर तोसां मिलण खां पहिरियां मां तुंहिंजो सॼो कमु करे आयो आहियां। यार कादल भागन वारो आहीं, ओह तूं भी करीं तो असां वांगुरु, पर पोइ भी खुलेआम पियो थो घुमी। गुज़ार मां पुलिस जी नज़र में न आहियां, इन जे करे खुलेआम पियो घुमां, ऐं मूंखे पाण लिकाइण ईंदो आहे। ॾे हाल वाले यार, मूं जेको कमु चए में उहो काथे पहुतो? इहा ई ॻाल्हि त करे रहियो हुउसि, त तो ॻाल्हि अध में कटी। मां पूरा 3 ॾींहं सरदार शाह ज़मान जे ॻोठ में हुयुसि, हिन मीरा जी सॼी जांच लही आयो आहियां त किथे आहे ऐं छा पई करे। इहो तो सुठो थियो जो मां बची वियुसि, न त मुंहिंजे मरण खां पोइ सॼी दुनिया मूं ते थू थू करे आहे, चवनि त हिकु औरत जे हथां मारिजी वियो। सच तो चवीं गुज़ार, मीरा आहे त औरत, पर यार हुनजे सीने में मर्दनि वारी दिलि आहे। गुलज़ार जे साम्हूं चङनि भलनि जी हस्ती मस्ती ख़तम थी वेंदी आहे, त पोइ इहा मीरा मुंहिंजे साम्हूं छा आहे? त पोइ ॿुध, त तोखे ॿुधायां त मीरा किथे आहे ऐं किथे तोखे वझ में मिलंदी। पोइ यार कादन जल्दी ॿुधाए न। गुलज़ार जी ॿोली हिक ई गोली। कादन यार, तो इहो सुठो कयो जो मीरा जे बारे में मूंखे ॿुधाई। हाणे ने मीरा खां मां अहिड़ो पलांद वठंदुसि त जीअं का बि औरत कंहिं मर्द ॾे हथियार सिधो न कंदी। वाह मीरा वाह, केॾी न खूबसूरत आहे मुंहिंजी कातिल। तूं अञा ज़िंदा आहीं? हा, मां त ज़िंदा आहियां, पर तोखे अॼु ज़िंदा लाश बणाए छॾींदुसि, ऐं तूं कंहिंखे बि मुंहुं ॾेखारे न सघंदी आहीं। खबरदार गुलज़ार, खबरदार, जो मुझे वेझो भी आयो आहीं। ख़बर अथई न त मां मीरा आहियां, मीरा। मीरा, तूं असांजे घेरे में आई, दुनिया जी का बि ताक़त तोखे बचाए न सघंदी। गुलज़ार, मूंसां का बि फशरी करण खां पहिरियां थोरो सोच थोरो त मुंहिंजो जेको चाचा हाशिम आहे न, उहो तोसां कहिड़ो हशर कंदो। तोखे त अहिड़ी दर्दनाक सज़ा ॾींदो जो तूं कंध खणी बि न हली सघंदे। पर उन खां अॻु में तोखे अहिड़ी दर्दनाक सज़ा ॾींदुसि जो तूं ख़ुदकुशी करे छॾींदीअ। तोखे मर्दनि सां विढ़ण जो ॾाढो शौक़ु आहे न, अच विढ़ मूंसां, अच। तो पोइ अचई थी गुलज़ार। अज बची वही है, ॿीहर न बचंदी है। अचो मूंसां। हल, जेकॾहिं अहिड़ो मुड़ुसु माण्हू आई न त अकेलो अचो, या पंहिंजी फौज खे लहंदी अच। आयो आहे वॾो मोतबर। हाजी जरीब, बहादुर जी जिंदगी तुंहिंजे लाइ मौत आहे। जे तूं जिंदा रहण चाहींदो न त पोइ भाऊ बहादुर कर पूरो,
कमदार नबू मुझे वस में हुजे हा न तो मां बहादुर जा जुमाना ही 12 ब करे छड़िया पर अफसोस बेवस बाहर उठन भी छड़िया। वाकई सही तो चए आज शरीफ तो बहादुर तुंहिंजे माण्हू जे वस में खां परे आहे। बहादुर खे बंदूक न मारींदी आई, बहादुर खे ज़हर ॾेई पूरो करणो आहे, ज़हर। ऐं हिन बहादुर सां गॾु न सतीअ खे बि ज़हर ॾियणो पवंदो। कमदार नबू इहो कम केर कंदो? मूंखे त बहादुर ॾिसण ई पसंदि कोन थो करे। हाणे त हुनखे बि ख़बर आहे त मां हुनजे मौत जो इंतज़ार करे रहियो आहियां। यार आज शरीफ वाकई जो दिमाग़ को कम करणु छॾे ॾिनो आहे। वो भाऊ इहो कम बहादुर जा नौकर जेका अथव न वफ़ादार कोई कंदा। केर? जानू ऐं जलाल? जी तूं जानू जलाल खे ख़रीद कर, ख़रीद। कमदार नबू तूं बि को ॿार आहीं, केॾीमहिल ॿारनि वारो ज़हन थी थो वञे। इहे विकामण वारा कोन्हनि, कोन विकामंदा इहे। हर माण्हू विकामींदो आहे, हर माण्हू। रुगो हिन शइ जो मुल सही लॻाइजे न। हे त इंसान जा बचड़ा आहिनि। न कमदार नबू केतिरी बि क़ीमत लॻायूं न पर इहे माण्हू इहो कमु कोन कंदा। माना पक्का तोखे त इहे कम न कंदा त पोइ ॿियो केरु थी सघे थो? हा बस 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 बहादुर जो पीर एहसान ते वॾो इतबार अथई, तमामु वॾो। तूं मुराद लौंग मुराद ई लौंग? अरे चरियो थियो ई छा? इहे बहादुर ताणी कोन पुॼी सघंदा पर इत्तफ़ाक़ सां जेकॾहिं उहे बहादुर ताणी पहुची बि वञनि न त बि इन बहादुर खे ज़हर ॾेई कोन सघंदा। थियो छा अथई अॼु? कोशिश करण में छा आहे? तूं हुन सां ॻाल्हाए त ॾिस तो चवनि छा था। बहादुर ते पहुची वेंदई। ये लौंग आहे न इहो सुठा सुठा खाधा बि ठाहींदो अथई। ठीकु आहे कमदार नबू तूं उन्हनि सां ॻाल्हाए। शरीफ़ उन्हनि सां आऊं ॻाल्हायां? आऊं यार ॻाल्हियूं त अहिड़ी थो करे जे मुंहिंजे पुट ते टिंडियूं थी चढ़। दफ़ा शरीफ़ ठीकु आहे आऊं उन्हनि सां ॻाल्हाईंदुसि। शमीर खान मूंखे पंहिंजो वाइदो यादि आहे। तूं दिलि जाए कर ही सरदार शाह ज़मान कोल जो सचो ऐं वाइदे जो पको माण्हू आहे। तूं दिलि जाए कर मां वाइदो पूरो कंदुसि। यकीन कयो त मां रोशनी खे तमामु घणो ख़ुशि रखंदुसि ऐं मां चाहियां थो त घर जी इज़त घर में ई रहे। शमीर दरअसल मां पंहिंजी न्याणी दायरनि में ॾियणु नथो चाहियां। इन्हीअ करे मां पंहिंजी न्याणी जी शादी तोसां करणु थो चाहियां, तोसां दायरनि में न। भाइटियो ई मुंहिंजो बग़ैर त न। चाचा साईं अलाह मूंखे नई ज़िंदगी ॾिनी आहे ऐं मां सभु कुझु सम्झी वियो त माज़ी मुंहिंजो ख़राबु हुयो ऐं मां ग़लति हुयुसि। मूंखे पंहिंजी ग़लतीअ जो शिदत सां अहसासु थी रहियो। उनजे करे ई मामा बंगुल खे छॾे मां तव्हां सां गॾु रहण खे तरजीह ॾिनी। रखो टुकुर बि तव्हां वटि खाई मां सुकून सां वेठो हूंदुसि, तव्हांखे कुझु बि न चवंदुसि। मूंखे तव्हांजी बनी मिल्कियत जेको कुझु बि आहे न इन सां हाणे का बि दिलचस्पी न आहे। मूंखे तव्हांजी का बि शइ न घुरिजे। शमीर खान मां चाहियां थो त तुंहिंजी ऐं पंहिंजी न्याणी जी तमामु जल्द शादी करे छॾियां, छो त न्याणीअ जो ॿारु आहे। घर में मां केतिरो विहारींदुसि, रुगो पीर सां अचे उन सां मशवरो कयां, पोइ तव्हां ॿिन्ही जी शादी बि कराए छॾींदुसि। हा चाचा साईं
जेको तव्हांखे मुनासिब लॻे। पर चाचा साईं, छा रोशनी अव्हांजो फ़ैसिलो क़बूल कंदी? शामिर, वो मुंहिंजी न्याणी आहे, मुंहिंजो बच्चो आहे, मुंहिंजे जिगरे जो टुकड़ो आहे। मूं पाले हुनखे वॾो कयो आहे। मूंखे पूरी उम्मीद आहे मुंहिंजी न्याणी मुंहिंजी इज़त ज़रूर रखंदी और इनकार न कंदी। त पोइ ठीकु आहे चाचा साईं, तव्हांजो हर फ़ैसिलो मुंहिंजी अखियुनि ते। ठीक है शामिर खान, वो पहिरीं बि तोखे चयो न, ही सरदार शाह ज़मान वाइदे जो पक्को ऐं कौल जो सचो आहे। जेको चवंदो आहे वो करे बि ॾेखारींदो आहे। पंहिंजा पंहिंजा हूंदा आहिनि, ख़ुशियूं रुगो दौलत सां नाहिनि मिलंदियूं। रिश्ता ऐं एहसास बि ख़ुशियूं ॾींदा आहिनि। पर बाबा, मां तोखे ॾाढो यादि थी कयां। अधी मीरा, मां तोखां सिवा सफ़ा अकेली आहियां। मूंखे इन्हनि पलंगनि ते निंड कोन थी अचे। आख़िर इहो कहिड़ो दुख आहे जेको ससुई खे अंदर ई अंदर में खाई रहियो आहे। जिंदगी जी हर सहूलियत खेसि मुयसर आहे, पोइ बि रोए वेठी। छा ससुई मूंसां शादी करण में ख़ुशि न हो? छा ससुई कंहिं ॿिए सां प्यार कंदी हुई? न न, ईअं कीअं थो थी सघे? ससुई बेवफा न आहे। ससुई जे रोइण जो को ॿियो सबबु हूंदो, पर कहिड़ो? औरत जे अंदर खे परोड़णु ॾाढो ॾुखियो आहे। अच दी मीरा, अच मुंडे, अची मूंसां कचहरी कर, टह करियूं। अधी मीरा, मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आहे। चाचा हाशिम बि मुंहुं ॾेखारण कोन थो अचे। कमदार नबू, तूं बि को ॿार आहीं, केॾीमहिल ॿारनि वारो ज़हन थी थो वञे। इहे विकामण वारा कोन विकामंदा। इहे हर माण्हू विकामी वेंदो आहे, हर माण्हू। रुगो हिन शइ जो मुल सही लॻाइजे न। ये तो इंसान है बचड़ा। न कमदार नबू, केतिरी बि क़ीमत लॻायूं न, पर इहे माण्हू इहो कमु कोन कंदा। हाणे पक्का तोखे त इहे कमु न कंदा त पोइ ॿियो केरु थी सघे थो? बस 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 बस। बहादुर जो वीर एहसान ते वॾो इतबार अथई, तमामु वॾो। तूं मुराद लौंग अरे चरियो थियो ई छा? इहे बहादुर ताणी कोन पुॼी सघंदा, पर इत्तफ़ाक़ सां जेकॾहिं उहे बहादुर ताणी पहुची बि वञनि न, त बि इन बहादुर खे ज़हर ॾेई कोन सघंदा। थियो छा अथई अॼु? कोशिशि करण में छा आहे? तूं हुन सां ॻाल्हाए त ॾिस, तो चवनि छा था? बहादुर ते पहुची वेंदई। ये लौंग आहे न, इहो सुठा सुठा खाधा ठाहींदो अथई। ठीकु आहे कमदार नबू, तूं उन्हनि सां ॻाल्हाए। शरीफ़ उन्हनि सां आऊं ॻाल्हायां? आऊं यार ॻाल्हियूं त अहिड़ी थो करे जे मुंहिंजे पुट ते चिंड थी चढ़। तफ़ा शरीफ़ ठीकु आहे, आऊं उन्हनि सां ॻाल्हाईंदुसि। शामिर खान, मूंखे पंहिंजो वाइदो यादि आहे। तूं दिलि जाए कर, ही सरदार शाह ज़मान कौल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहे। तूं दिलि जाए कर, मां वाइदो पूरो कंदुसि। यकीन कयो त मां रोशनी खे तमामु घणो ख़ुशि रखंदुसि, ऐं मां चाहियां थो त घर जी इज़त घर में ई रहे।
शमीर, दरअसल मां पंहिंजी न्याणी दायरनि में ॾियणु नथो चाहियां। इन्हीअ करे मां पंहिंजी न्याणी जी शादी तोसां करणु थो चाहियां, तोसां, दायरनि में न। भाइटियो मुंहिंजो उगैर त न। चाचा साईं, अल्लाह मूंखे नई ज़िंदगी ॾिनी आहे ऐं मां सभु कुझु सम्झी वियो त माज़ी मुंहिंजो ख़राबु हुयो ऐं मां ग़लति हुयुसि। मूंखे पंहिंजी ग़लतीअ जो शिदत सां अहसासु थी रहियो। उनजे करे ई मामा बंगुल खे छॾे मां तव्हां सां गॾु रहण खे तरजीह ॾिनी। रुखो टुकुर बि तव्हां वटि खाई मां सुकून सां वेठो हूंदुसि, तव्हांखे कुझु बि न चवंदुसि। मूंखे तव्हांजी बनी मिल्कियत जेको कुझु बि आहे न, इन सां हाणे का बि दिलचस्पी न आहे। मूंखे तव्हांजी का बि शइ न घुरिजे। शमीर खान, मां चाहियां थो त चाचा हाशिम, तू किथे आई? किथे आई चाचा तू? मुबारक हुजई, मुबारक। माई बसरा छाजी मुबारक बात थी ॾेई? साइणे तुझे ऐं शामिर साईं जे मंगणे जो असली सफ़ा ऐलान करण वारो आहे साईं वॾो। छा? हा हा साइणे। छोकी फटन ते लूण बुड़की? साइणे हाणे ख़ुशि हुजे या रंज, पर सरदार साईं पंहिंजे कौल खां कूड़ो कोन थींदी, कोन फिरंदी वाइदे पंहिंजे तऊ। जेकॾहिं पंहिंजे लफ़्ज़नि तां सरदार साईं फिरी वियो त सतनि राजनि में हुनजी साख ख़राब थींदी। इन करे कोन फिरंदो। ॾींहं ॿिनि में तुंहिंजे शादीअ जी तारीख़ बि रखजी वेंदी। हा, जेकॾहिं बाबा साईं सतनि राजनि जो सरदार आहे न, त मां बि हुनजी धीउ आहियां। शमीर खे मुंहिंजी लाश सां शादी करणी पवंदी। मां पंहिंजी ज़िंदगीअ में शमीर सां शादी कोन कंदसि। रोशनी जीजा करण करण भाई को खलन करे न का खुदकशी विखे न जंजल लो। ओ जीजा जीजा ओए ले ओ बड़ रोशनी अरे ओ मां हेडे बियो ओ बियो। ये तो हली वही अकेली वते से घुमती मिलाईंदी मिट्टी में इज्जत सत्तर हाजी सरदार जी केर झले से। सरदार साईं के बुधाया ये न थे तो वक्त गुजरी वजे। सरदार साईं हो हो छा थियो? हो नाक जी कर थी गाल करू छा नाक? खैर ही त नाहे सरदार साईं, खैर ही त नाहे न। अल्लाह अकबर, कुते न मुफासियो गाल कंदी त खबर पवंदी न। माई बसराज केड़ो नाक थियो आ तोसा? सरदार साईं हो धीअ रोशनी। रोशनी? छा थियो आहे रोशनीअ खे? हां ॿुधाए छो नथी? चुप छो आहे? सरदार साईं धीअ रोशनी कमरे में वेठी रोए पई। मां वञी पुछियोमांसि त मां छो थी रोए पई, त बस ॿियो कुझु न चई, एतिरो चई